سلام رمضان، سلام رمضان. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل من كان عدوا لجبريل فإنه نزله على قلبك بإذن الله مصدقا لما بين يديه وهدى وبشرى للمؤمنين. من كان عدوا لله وملائكته ورسله وجبريل وميكال فإن الله عدو للكافرين. ولقد أنزلنا إليك آيات بينات وما يكفر بها إلا الفاسقون. أوكلما عاهدوا عهدا نبذه فريق منهم بل أكثرهم لا يؤمنون. ولما جاءهم رسول من عند الله مصدق لما معهم نبذ فريق من الذين أوتوا كتاب الله وراء ظهورهم كأنهم لا يعلمون. صدق اللہ العظیم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ جنالے ساں ہن پاک پروردگار جنالے ساں جیکو گھणو مہربان ऐं نہایت رحم فرمائण وارو आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह 27 रमज़ान मुबारक. अहिड़ो मुक़दस ॾींहुं, अहिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं, माह रमज़ान जो, जिथे जॾहिं तव्हां महीननि मां अफ़ज़ल महीनो माह रमज़ान, ॾींहंनि मां सभिनी खां अफ़ज़ल ॾींहुं जुमे जो ॾींहुं, ऐं वरी रातुनि जे लाइ छा फ़रमायल आहे त सभ खां अज़ीम राति लैलतुल क़दर, जंहिंजो इशारो अक्सर उलमा कराम 27 शब जे लाइ चवंदा आहिनि. सो अॼु 27 रोज़ो तव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात अल्हम्दुलिल्लाह ही हिकु ख़ुशनसीबी का घटना आहे त ख़ुदा ताला तव्हांखे ऐं मूंखे हीअ ॾींहुं, हीअ राति, हिन ॾींहं जी हर घड़ी, हिन राति जी हर घड़ी तव्हांखे ऐं मूंखे अल्हम्दुलिल्लाह नसीब कई आहे. 27 रोज़ो जंहिंजे लाइ तव्हां मां बख़ूबी सुञाणियूं था त क़ुरान करीम जंहिंजो नुज़ूल 27 राति में आहे. क़ुरान करीम जी शुरूआती जेके आयतूं आहिनि उनजो नुज़ूल 27 शब में आहे. ऐं वरी 27 शब खे जॾहिं वरी लैलतुल क़दर सां जोड़ियो वञे थो, उहा राति जेका हिकु अज़ीम राति आहे, जंहिंजे लाइ क़ुरान पाक फरमाए रहियो आहे त असां क़ुरान खे शब क़दर में नाज़िल कयो. असां क़ुरान खे शब क़दर में नाज़िल कयो आहे. तव्हांखे छा ख़बर त शब क़दर छा आहे? क़ुरान करीम फरमाए रहियो आहे.
असां क़ुर खे शब क़दर में नाज़िल कयो आहे, तव्हांखे छा ख़बर त शब क़दर छा आहे? शब क़दर जेका 1000 महीननि खां बहितर आहे, केतिरी बहितर आहे को हिसाब कोन्हे। सो शब क़दर 27 रमज़ान मुबारक अॼु अल्हम्दुलिल्लाह जंहिंमें तव्हां ई मां आहियूं। चयो इहो वञे थो उलमा कराम जो इहो चवणु आहे, क़ुर करीम जो इहो फ़रमान आहे त जेका राति शब क़दर जॾहिं राति थिए थी, पोइ राति जेका गुज़री आहे, यानी त 26 जेको रोज़ो आहे उनजी तव्हां रोज़ा इफ़्तार कयो था, उन वक़्त खां जेॾीमहिल सिज ग़ुरूब थिए थो, उन वक़्त खां उन टाइम ताईं, जंहिं टाइम ताईं ॾींहुं त 27 बेशक त बाबरकत आहे ई आहे, पर उहो ॾींहुं जेका फजर जी नमाज़ खां पोइ जेका रोशनी शुरू थिए थी, ही जेके राति जा लम्हात ॾिना आहिनि, इन जे लाइ क़ुर करीम फ़रमाए रहियो आहे त इन जे हर हिकु हिस्से में, हर हिकु पल में, हर हिकु लम्हे में सलामती मौजूदु आहे। कंहिंजे लाइ आहे? तव्हां ऐं मुंहिंजे लाइ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह उहा ख़ूबसूरत राति, उहा अज़ीम राति ख़ुदा ताला सभिनी खे, छो त हिन राति खे लिकायो वियो आहे, पर 27 शब जी हिकु पंहिंजी फ़ज़ीलत आहे, हिकु पंहिंजी हैसियत आहे। क़ुर करीम जो नुज़ूल हिन राति में आहे, हिकु ख़ूबसूरत राति में। ऐं क़ुर करीम जे जॾहिं नुज़ूल जी ॻाल्हि थिए थी, क़ुर करीम जे नाज़िल थियण जी ॻाल्हि थिए थी, त छा पढ़ण लाइ मिले थो त जेकॾहिं क़ुर पाक खे कंहिं वॾे के पहाड़ ते, कंहिं जबल ते नाज़िल कयो वञे हा त उहो रेज़ा रेज़ा थी वञे हा। क़ुर करीम खे जेकॾहिं कंहिं जबल ते, जबल जंहिंजो को हिकु वॾो पत्थर बि हुजे, उहो बि आम इंसान खणी न सघे, पर उन ते नाज़िल थिए हा त शायदि उहो रेज़ा रेज़ा थी वञे हा। ही उहो क़ुर करीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं पहुचे थो, ऐं उन्हनि खां असां ताईं पहुचे थो। रिवायतूं ॿुधाइनि थियूं त जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन वक़्त जे असहाबा कराम खे जॾहिं क़ुर करीम जूं आयतूं ॿुधाईंदा हुआ, अल्लाह जो कलाम जॾहिं अॻियां पहुचाईंदा हुआ, दीन खे अॻियां पहुचाइण जी कोशिशि कंदा हुआ, माण्हुनि ताईं पहुचाईंदा हुआ, उते जेके माण्हू ॿुधंदा हुआ उन्हनि जे अखियुनि मां ॻोढ़ा वही ईंदा हुआ जॾहिं उहे पाण क़ुर करीम जूं आयतूं ॿुधंदा हुआ। ऐं ही मंज़र उन टाइम ते हिकु सेकेंड जे लाइ सोचो त ही आयतूं आहिनि, ही उहो ई कलाम पाक आहे जिन जे लाइ फ़रमायो वञे थो त कंहिं पहाड़ ते, कंहिं जबल ते अगरि नज़ूल थिया त उहो रेज़ा रेज़ा थी वञे हा। उहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचे थो, ऐं उहे पाण जॾहिं कंहिं माण्हू ताईं पहुचाइनि था, साबिया कराम ताईं पहुचाइनि था, अल्लाहु अकबर, छा ई उहो मंज़र हूंदो। ऐं चयो वियो वञे थो त ओॾीमहिल तमामु असहाबे कराम जा ॻोढ़ा वही ईंदा जॾहिं उहे ॿुधंदा हुआ। ऐं जॾहिं वरी ॻोढ़नि जी ॻाल्हि कजे थी त उहो वाक़ियो यादि अचे थो जॾहिं हज़रत उमर जॾहिं क़ुर करीम जूं आयतूं पढ़नि था, जॾहिं ॿुधनि था, त उहो ई आलम हज़रत उमर ते बि नाज़िल थिए थो। अॼु बि जॾहिं तव्हां पूरे दिलि सां क़ुर करीम जो मुतालो कयो था, पूरे दिलि सां क़ुर करीम खे पढ़ो था, उनखे सम्झो था, उन जी जेका ट्रांसलेशन आहे उनखे पंहिंजे अंदरि समायो था, सिर्फ़ु पढ़णी न आहे, उनखे समाइणो आहे, उन कैफ़ियत में वञिणो आहे, त तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त अखि जेका आहे उहा हर अखि अश्कबार थी वेंदी आहे जॾहिं क़ुर करीम जो तव्हां मुतालो कंदा आहियो। छो त क़ुर करीम जो हर लफ़्ज़ हक़ आहे। उहो क़ुर करीम जेको माह रमज़ान में तव्हां ताईं ऐं मूं ताईं पहुचायो वियो आहे, कंहिंजे लाइ? तव्हांजी ऐं मुंहिंजी हिदायत जे लाइ। क़ुर करीम हिकमत जो किताबु जेको तव्हां ताईं ऐं मूं ताईं पहुचायो वियो, ताकी असां उन मां हिदायत हासिलु करे सघूं, असां उन मां हिकमत हासिलु करे सघूं। क़ुर करीम जी खोड़ सारियूं आयतूं ऐं हर आयत जी पंहिंजी, हर लफ़्ज़ जी पंहिंजी फ़ज़ीलत। क़ुर करीम जी तिलावत जो पंहिंजो सवाबु। वरी क़ुर करीम जूं कुझु मख़सूस सूरतूं जंहिंखे पढ़ण सां किथे का सूरत तव्हांखे शिफ़ा ॾेई रही आहे, किथे का सूरत तव्हांखे बरकत ॾेई रही आहे, किथे का सूरत तव्हांखे रोज़ी में बरकतूं ॾेई रही आहे, किथे रहमतुनि जो जेका बारिश आहे उहा थी रही आहे। सो ही उहो रब जो कलाम जेको तव्हां ताईं ऐं मूं ताईं पहुतो हिन राति में। अच्छा, वरी जॾहिं इन राति जी ॻाल्हि कजे थी त क़ुर करीम त बेशक क़ुर करीम जो नुज़ूल आहे ई आहे। ॿियो वरी हिन राति में हिकु ॿियो ख़ूबसूरत तोहफ़ो जेको तव्हांखे ऐं मूंखे मिलियो, तारीख़ ॿुधाए थी त उहो पहिरियों ॾींहुं
अच्छा ही उहा तारीख़ आहे. मां थोरो सो शायदि इंट्रो वधीक थी रहियो आहे, पर इन जो ज़िक्र करणु ॾाढो ज़रूरी आहे त जॾहिं तारीख़ी जॾहिं जंगुनि जी ॻाल्हि थिए थी, उन्हनि जंगुनि जी जंहिंमें अल्लाह जी मदद मिले थी असांखे, त उन में असांखे जंगे ग़ज़वा बदर बदर असांखे नज़र अचे थी, यौमुल फुरक़ान असांखे नज़र अचे थो. त ओॾीमहिल अल्लाह जी तरफ़ां फ़रिश्ता आया, उन्हनि उहा जंग जेका आहे उन में फ़तह कराई, अल्लाह जी तरफ़ां मदद आई, जंहिंजो ज़िक्र क़ुरान करीम में बि आहे. उते ई वरी जॾहिं 26 ऐं 27 जे विच जी शब जी ॻाल्हि थिए थी, छो त असां 27 रोज़े में आहियूं, त असांखे नज़र अचे थो त पाकिस्तान अंग्रेज़ी तारीख़ुनि में उहा 13हीं ऐं 14हीं तारीख़ हुई अंग्रेज़ी तारीख़ुनि में, पर जॾहिं हिजरी जो कैलेंडर ॾिसिजे थो त उन में नज़र अचे थो असांखे त उहा 26 ऐं 27 जी शब हुई, जंहिं ॾींहुं मुल्क पाकिस्तान असांखे मिलियो आहे. ही मुमलिकत, हे इस्लामी मुमलिकत जेका ठही ला इलाहा इल्लल्लाह जे नाले सां, उहा असांखे हिन शब में मिली आहे. उहा राति, जंहिं राति खां पोइ जॾहिं 12 वॻा राति जा मिड नाइट खां पोइ जॾहिं 12 खां पोइ 12:01 थियो, उहो रेडियो पाकिस्तान जो हिकु दफ़ो वराए सां पहिरीं ऑल इंडिया रेडियो, ऐं 12 वॻे खां पोइ जेका अनाउंसमेंट त ही पाकिस्तानी मुमलिकत जे लाइ उहो रेडियो पाकिस्तान जेको अॼु बि मौजूदु आहे, इहो मुल्क असांखे मिलियो. ऐं इन में को शक कोन्हे त ही मुल्क अल्लाह जी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवंदा आहिनि न क़दम मुबारक, उहा हिन मुल्क ते आहिनि, जंहिंजो ज़िक्र असां पहिरीं बि करे चुका आहियूं. हिकु दफ़ो ॿीहर जल्दी सां उनजो ज़िक्र कंदी हलां त हीउ जेको 92 असांखे जेको कोड मिलियो आहे, अॼु जॾहिं न्यूमरोलॉजी में उनजो नंबर कढियो वञे थो त 4 लफ़्ज़ अचनि था न मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में, 4 लफ़्ज़ अचनि था. मीम जो जेको नंबर आहे उहो 40 आहे, कैलकुलेट तव्हां पाण करे वठो, मीम जो नंबर 40 आहे, 2 दफ़ा मीम अचनि था. सो मीम, उन खां पोइ है जंहिंजो 8 नंबर आहे, पोइ उन खां पोइ वरी मीम अचे थो जंहिंजो 40 नंबर आहे, ऐं पोइ जॾहिं दाल अचे थो त उनजो 4 नंबर आहे. इहे टोटल 92 थियनि था, ऐं 92 नंबर पाकिस्तान खे मिलियो. इहो हिन वक़्त जे माण्हू जे लाइ इहो सबूत आहे. अदरवाइज़ जीअं जंगे बदर में फ़रिश्ता मोकिलिया विया, ॻाल्हियूं इहे बि ॿुधजनि थियूं त उन वक़्त बि जेका जंग थी, माण्हुनि खे सम्झ में न अची रहिया हो त इहा किथे कहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे आहिनि, ऐं कहिड़ा फ़रिश्ता आहिनि जेके सेम फेसिस जा असांखे नज़र अची रहिया आहिनि. त इनशाला पंहिंजी ट्रांसमिशन में इन तमामु शयुनि जो ज़िक्र इनशाला रहंदो, ऐं लैलतुल क़दर जो इनशाला ज़िक्र रहंदो पंहिंजी ट्रांसमिशन में. ऐं पंहिंजी ट्रांसमिशन में हेड़नि महफ़िलुनि सजाए पंहिंजे घरनि में, पंहिंजे दिलनि में, पंहिंजी ज़िंदगीअ में, ऐं पंहिंजे तमामु जेके असांजा वॾा आहिनि, नंढा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगियुनि में रहमतुनि जो ऐं बरकतुनि जो सिलसिलो इनशाला पंहिंजी महफ़िल जे थ्रू इनशाला शामिलु करण जी कोशिशि कंदासीं, हासिलु करण जी कोशिशि कंदासीं. ट्रांसमिशन जो आगाज़ अॼु 27 रमज़ान मुबारक जी ट्रांसमिशन जो आगाज़ जंहिं आवाज़ सां थियो, उन में हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहब जो आवाज़ हर रोज़ जिन जी आवाज़ सां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे. ऐं हिन वक़्त ताईं 27 रमज़ान मुबारक ताईं आज 27 अॼु रमज़ान मुबारक आहे. अॼु बि उन्हनि जी आवाज़ सां अल्हम्दुलिल्लाह असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थियो आहे. बिलावल साहब, पहले तो माइक उठाइएगा ज़रा, अब मुझे बताएं कैसे हैं आप? माशाल्लाह 27 रोज़े गुजर गए, ये बड़े प्यारे लग रहे हैं. आज तो आपने बड़े हार पहने हुए हैं, कैसा महसूस हो रहा है? अच्छा हो रहा है. अच्छा हो रहा है. अच्छा ही होना चाहिए. माशाल्लाह बहुत अच्छी तिलावत करते हैं आप. कब से कर रहे हैं, कितनी उम्र से? क्योंकि मुझे तो याद है मैंने पिछले साल भी आपको ऐसे ही तिलावत खूबसूरत करते हुए देखा था. किस उम्र से कर रहे हैं? जब 7 साल का था. 7 साल के, माशाल्लाह. और अब कितने साल के हो गए हो? 13 साल के. माशाल्लाह. अल्लाह ताला तुम्हारी जो लंबी दराज उम्र करे सेहतियाबी के साथ. अच्छा, एक छोटा सा तोहफ़ा हमारी तरफ से और सिन टीवी की तरफ से मैं आपको छोटा सा तोहफ़ा देना चाहती हूँ. ये कुछ चीज़ें हमारे पास शानदार प्रीमियम डस्ट जो हिकिड़ो गिफ्ट हैम्पर है जो कि मैं आपको देना चाहती हूँ बिलावल साहब, और उसके साथ साथ पॉप टॉप्स का गिफ्ट हैम्पर है जो कि आपके साथ जाएगा. उसके साथ साथ एक छोटा सा तोहफ़ा सिन टीवी की तरफ से आपकी तरफ जा रहा है. बहुत शुक्रिया, और मेरी दुआ है कि आप इसी तरह तिलावत करते रहें, और इसी तरह ना सिर्फ आप करें बल्कि और लोगों को भी सिखाएं, ताकि और बच्चे भी हमारे मुल्क के इसी तरह हमारे दीन की आसान लफ्ज़ों में आपके लिए, क्योंकि बच्चों के लिए आसान लैंग्वेज करना बड़ी ज़रूरी होती है, तो दीन की सर्विसेज में आप और मज़ीद बच्चे भी आएँ. ठीक है?
अच्छा जी, ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे हिकु ख़ूबसूरत आवाज़ आहे जेका असां सां गॾु आहे, उन्हनि जो आवाज़ शामिल कयूं था। मास्टर लियाकत अली आहिनि जेके असां सां गॾु आहिनि। उन्हनि जी तरफ़ वधणु चाहियां थी, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त हिन ख़ूबसूरत महफ़िल में, हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सारे नबी जो तू सरदारों आही, उम्मत संधो तू आधारों आही। सारे नबिन जो सरदारों आही, उम्मत संधो तू आधारों आही। रसूले अरबी रसूले अरबी, गरीबन यतीमन जो सहारो तू आही। कसम आ खुदा जो प्यारो तू आही। गरीबन यतीमन जो सहारो तू आही। कसम आ खुदा जो प्यारो तू आही। दुनिया सजिया में हो है, दुनिया सजिया में निर्वारो आही। उम्मत संधो तू आधारो आही। सारे नबिन जो सरदारो आही। उम्मत संधो तू आधारो आही। रसूले अरबी रसूले अरबी, अल्लाह अकबर जा लगी वया नारा। आका अची वे वया गम सारा। अल्लाह अकबर जा वया लगी नारा। आका अची वे वया गम सारा। महशर में तू मददगारो आही। उम्मत संधो तू आधारो आही। सारे नबिन जो सरदारो आही। उम्मत संधो तू आधारो आही। रसूले अरबी रसूले अरबी, इरफान जी दिल जो आही तू करार। मक्सीअ जा सोहणा कंदे बेड़ा पार। इरफान जी दिल जो आही करार। मक्सीअ जा सोहणा कंदे बेड़ा पार। मिस्कीनन फ़कीरन जो हो है। मिस्कीनन फ़कीरन जो गम खारो आही। उम्मत संधो तू आधारो आही।
सारे नबियन जो तू सरदारो आहीं, उम्मत संधो तू आधारो आहीं। रसूले अरबी रसूले अरबी कुछ ही देर में तहां से मुलाकात कयूं था सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान से गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर आहियूं। अॼु मुबारक ॾींहुं 27 रोज़ो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। ऐं हिन महफ़िल में हिन ट्रांसमिशन में ॿियनि साथियुनि असांखे जॉइन कयो आहे दीन जी रोशनी में मज़ीद असांखे हिन राति जे हवाले सां ॿुधाइण जे लाइ 27 शब जे हवाले सां असांखे ॿुधाइण जे लाइ क़ुरान करीम जे नुज़ूल जे हवाले सां असांखे ॿुधाइण जे लाइ असां गॾु तशरीफ़ रखनि था मौलाना शुएब हसन अब्बासी साहब दरगाह शाहपुर चाकर खां। वॾी महिरबानी तव्हांजी असां सां गॾु हुजण जे लाइ, ट्रांसमिशन में शामिल थियण जे लाइ। इंशाअल्लाह तव्हांजा लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में सजाइबो ऐं इहो जेको सिलसिलो असां अॼु हिन महफ़िल खे सजाए शुरू कयो आहे इंशाअल्लाह उन सिलसिले खे अॻियां तव्हांजे लफ़्ज़नि में वधाइबो। कुझु ॿिया साथी आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, कुझु ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां सां गॾु मोहम्मद हुसैनी साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। इंशाअल्लाह हिननि जो आवाज़ बि जल्दी ट्रांसमिशन में शामिल कबो। इन सां गॾोगॾु असां गॾु नाथुआ मोहम्मद इमरान अवान साहब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। गॾोगॾु अतीक महरवी साहब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे साईं ट्रांसमिशन में। हिन तरफ़ मूंसां गॾु ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ असां सां गॾु तमामु जेके ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि उहे असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। आयशा सुमरो सभिनी खां पहिरीं तशरीफ़ रखनि थियूं, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। गॾोगॾु डॉक्टर सैदा फ़ातिमा शाह साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। ज़किया अकबर साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे ऐं अख्तरुन्निसा साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी जी बि वॾी महिरबानी ट्रांसमिशन में असां सां गॾु हुजण जे लाइ ऐं ट्रांसमिशन में हिन ट्रांसमिशन जो हिसो थियण जे लाइ, हिन महफ़िल जो हिसो थियण जे लाइ। मौलाना साहब शुरूआति तव्हां खां करणु चाहियां थी। 27 रोज़ो बेशक त हिन जी फ़ज़ीलत पंहिंजी आहे, हिन जी फ़ज़ीलत जॻह जॻह ते बयानु थियल आहे, पर उन सां गॾोगॾु जॾहिं बि 27 शब जी ॻाल्हि थींदी आहे त क़ुरान करीम जो नुज़ूल त असांखे नज़र ईंदो ई ईंदो आहे। गॾोगॾु असांखे लैलतुल क़दर जूं फ़ज़ीलतूं बि हिकु दफ़ो ॿीहर यादि कराई वेंदियूं आहिनि चवण जे लाइ त हीअ राति ताक रातुनि में लिकियल आहे, पर अक्सर बेशितर असां 27 रमज़ान मुबारक ते वधीक इन राति जो ज़िक्र कंदा आहियूं। शुरूआती अल्फाज़ चाहींदमि, अॼु 27 रोज़ो आहे अल्हम्दुलिल्लाह जंहिंमें असां सभु मौजूदु आहियूं। शुरूआती अल्फाज़ चाहींदमि तव्हांजा शामिल थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदी सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी सिंध टीवी जी पूरी टीम जी वॾी महिरबानी। अॼु हिन भलारी राति लैलतुल क़द्र जी राति में सभु गॾु आहियूं ऐं रब खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला हर कलमे पढ़ंदड़ खे इहे रातूं नसीब फरमाए ऐं इन्हनि रातुनि जी क़द्र क़ीमत नसीब फरमाए ऐं इन्हनि रातुनि में अल्लाह तबारक व तआला पाण खे रब्बुल आलमीन खे राज़ी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहे वॾियूं क़ीमती रातूं आहिनि, तमामु क़ीमती रातूं आहिनि ऐं यकीनन इन्हनि जो मौज़ू तमामु वॾो मौज़ू आहे। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र व मा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। त फरमायूं त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, असां नाज़िल कई लैलतुल क़द्र। ऐं छा तव्हांखे ख़बर आहे त वमा अदराक, छा तव्हांखे ख़बर आहे लैलतुल क़द्र छा आहे? पोइ अॻिते फरमायूं लैलतुल क़द्र, वरी पाण अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे ॿुधायो त लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां बहितर राति जेका आहे उहा इहा लैलतुल क़द्र जी राति आहे जेका अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीब फरमाए। इन जो शान नुज़ूल जे अंदरि मुफ़स्सिरीन हज़रात इब्न कसीर जे अंदरि बुज़ुर्गान दीन फरमायो, लिखियो आहे, फरमायूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा, सहाबा किराम जी जमात वेठी ही, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि रातुनि जे नुज़ूल खां अॻु में, इन क़ुरान करीम जी इन सूरत खां नुज़ूल खां अॻु में हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमायो। पाण फरमायूं त बनी इसराईल जे क़ौम जे अंदरि हिकिड़ो शख़्स हो जेको 1000 महीना ॾींहं जो जिहाद फ़ी सबीलिल्लाह कंदो हो
अलाह जे रस्ते में निकिरी वेंदो हो, जिहाद जो हुकुम पुॼाईंदो हो, जिहाद किथे जिहाद कंदो हो, ऐं राति जो लगातार 1000 महीना हुन लगातार इबादत कई अल्लाह तबारक व तआला जी। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहा ॻाल्हि कई त सहाबाए किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन फरमायो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा असांखे अहिड़ी ज़िंदगी, असां जूं ज़िंदगियूं त आहिनि 70 साल 80 साल 100 साल, हद जेका आहे 100 साल आहे, 110 साल हूंदी, त असां 1000 महीना इबादत कीअं कयूं? पोइ अल्लाह तबारक व तआला जो क़ुर नाज़िल थियो, पाण फरमायूं त अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे अहिड़ियूं नेमतूं अता फ़रमायूं ऐं हिकिड़ी अहिड़ी राति उन्हनि नेमतुनि मां अता फ़रमाई, जेकॾहिं को ईमान जी हालत में उन राति खे पाए वठे, हासिल करे वठे, त उनखे 1000 महीननि जेतिरो सवाबु अल्लाह ताला अता फ़रमाए हिकिड़ी राति जे अंदरि। सो इन जे करे क़ुर करीम जो नुज़ूल बि इन रमज़ानुल मुबारक जे महीने में, ऐं ताक रातुनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां जॾहिं बि ताक रातुनि खे पायो त उन में ज़रूरु अल्लाह खां दुआ घुरो, पंहिंजे लाइ कुझु हासिल कयो, पाण खे बख़्शरायो। ऐं हूअं बि हीउ आख़िरी अशरो शुरू थी चुको आहे, इत्कुम मिनन नार, बाहि खां छोटकारे जो अशरो, आख़िरी अशरो। पहिरियों अशरो रहमत जो, आख़िरी अशरे जा आख़िरी ॾिहाड़ा हली रहिया आहिनि जी, हली रहिया आहिनि जी। उन हवाले सां 21 खां वठी करे हींअर 27 जी राति जेका लैलतुल क़द्र जी बरकत वारी 21 जी राति, 23 जी राति, ऐं उन खां अलावा 25 जी राति, 27 जी राति, इहे मुफ़स्सिरीन हज़रात बयानु फ़रमायो त इन्हनि रातुनि जे अंदरि, बिलख़ुसूस हिन 27 जेकॾहिं राति आहे, इन्हनि रातुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरिजनि, इबादात कजनि, नवाफ़िल पढ़जनि, क़ुर करीम जी तिलावत कजे, ऐं बिलख़ुसूस इन्हनि रातुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद में फ़रमायो त फ़रिश्तनि सां गॾु जेके वॾा फ़रिश्ता आहिनि उहे नाज़िल थींदा आहिनि, ऐं हिन रूए ज़मीन ते एतिरा फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि जो इन्हनि जे लाइ ज़मीन तंग थी वेंदी आहे, एतिरा फ़रिश्ता अल्लाह तबारक व तआला नाज़िल फ़रमाईंदो आहे इन्हनि रातिनि जे अंदरि। छाजे लाइ नाज़िल फ़रमाईंदो आहे? त जेको बानो या जेका बानी अल्लाह जी उहा दुआ में मशगूल आहे, त उन जी दुआ ते इहे सभु फ़रिश्ता यक ज़बान थी करे आमीन चवनि। सुभान अल्लाह, केॾी न वॾी नेमत आहे। बेशक इंशाअल्लाह ताक रातुनि जो ज़िक्र ज़रूरु रहंदो। फ़रिश्तनि जो तव्हां ज़िक्र कयो मौलाना साहब, किथे मूं लिखियलु पढ़ियो त उहे फ़रिश्ता जेके अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह में मशगूल आहिनि, किथे मां किथे इहो पढ़ियो त जॾहिं को ईमान वारो अहिड़ियुनि रातुनि में इबादत करे रहियो हूंदो आहे त ख़ुदा ताला हुकुम ॾींदो आहे फ़रिश्तनि खे त तस्बीह मुंहिंजी रोकियो, उन्हनि जी दुआउनि ते आमीन चओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे असां सां गॾु आयशा सुमरो साहिबा तशरीफ़ फ़रमा आहिनि। मां चाहियां थी त हुननि जी आवाज़ असांजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में सजाइजे, असांजी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में सजाइजे। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। ज़माना छूट जाए, रूठ जाए, कुछ नहीं परवाह। ज़माना रूठ जाए, छूट जाए,
کچھ نہیں پرواہ، نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ، نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ۔ بروزے حشر میرے اس یقین کی لاج رکھ لینا، بروزے حشر میرے اس جبی کی لاج رکھ لینا، تمہارا ہوں تمہارا ہوں تمہارا یا رسول اللہ، تمہارا ہوں تمہارا ہوں تمہارا یا رسول اللہ، یہی ہے ایک جینے کا سہارا یا رسول اللہ، جبی میری ہو سنگے در تمہارا یا رسول اللہ۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ۔ मां सभु ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे तव्हां रातुनि जी ॻाल्हि थी रही हुई त हिते इहो बि फरमायो वियो त लैलतुल क़द्र खे इन्हनि रातुनि में लिकायो वियो। इन हवाले सां चाहींदमि त लफ़्ज़ ट्रांसमिशन में रखजनि। तमामु सुठो सुवालु, ऐं इहो अक्सर कलमे पढ़ंदड़ मुसलमान जे मर्द हुजे औरत हुजे उन जे ज़हन में इहो सुवालु ईंदो आहे त इन्हनि रातियुनि खे मख़फ़ी छो रखियो वियो, इन वक़्त खे मख़फ़ी छो रखियो वियो। इन हवाले सां तमामु वॾे वॾे अकाबिरीन मुफ़स्सिरीन हज़रात बयानु फ़रमायो, मुहद्दिसीन हज़रात फ़रमायूं त इन जे करे इहा राति मख़फ़ी रखी वई त जीअं असां उन शइ खे हासिलु करण जे लाइ महिनत कयूं, उन शइ ताईं पहुचण जे लाइ महिनत कयूं, उन लम्हे ताईं पहुचण जे लाइ असां महिनत कयूं। जीअं दुनिया में ॾिसूं असां अगरि पेपर्स थींदा आहिनि, एग्ज़ाम थींदा आहिनि, अगरि उन जे क्वेश्चन जा जेके आंसर आहिनि उहे वाज़े करे रखी छॾिजनि त पोइ इम्तिहान जो मतिलबु ई न थियो न। मतिलबु ई न थियो। इम्तिहान जो मतिलबु इहो आहे, बाने जे ऐं बानी जे इम्तिहान जो मतिलबु इहो आहे त इहा त अल्लाह जी महिरबानी आहे जो इहा राति जो एतिरो तायुन थियो त बाबा रमज़ानुल मुबारक में आहे, ऐं एतिरो तायुन बि थियो त आख़िरी अशरे में आहे। इहे तायुन थिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। हिकिड़ी रिवायत में अचे थो त पहिरियों अशरो बि वेठा एतिकाफ़ में, ॿियों अशरो बि एतिकाफ़ में, टियों अशरो बि एतिकाफ़ में, आख़िरी पहिरियों अशरो गुज़री वियो, ॿियों अशरो गुज़री वियो, तुर्की जो ख़ैमो हो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अंदरि वेठा, उतां चेहरे अनवर मुबारक कढी करे फ़रमायूं त आख़िरी अशरे में ताक़रातुनि खे तलाश कयो। मतिलबु आहे त पहिरें अशरे ॿिएं अशरे खे छॾे आख़िरी रातुनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताक़रातुनि खे तलाश करण जो हुकुम ॾिनो। ऐं मख़फ़ी इन करे बि रखियो वियो त असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो क़ुर्ब हासिलु करे सघूं, क़ुर्ब हासिलु कयूं, उन जे वधीक खां वधीक वेझो थी सघूं। ऐं उन जो तरीक़ो बि बुज़ुर्गान दीन लिखियो आहे मुफ़स्सिरीन हज़रात त तव्हां इशा निमाज़ खां पोइ तराविन में शुरू थी वञो, तराविन खां बाद में तव्हां क़ुरान करीम जी तिलावत आहे। असां पंहिंजे घरेलू मामलात खे, घरेलू जेको माहौल आहे ख़ासि तौर ते हिन ताक़रातुनि में उनखे अहिड़ो बणायूं जो उन हर घर जे कुंड खुर्च में नियाणियूं, नंढड़ा ॿार, तव्हां, असां सभु वेठा हुजूं ताकी उहो माहौल अहिड़ो पैदा थिए जो उहो लम्हो जेॾी महिल अचे त सभिनी जी ज़बान ते आमीन जारी हुजे। आमीन भाई, बेशक इन शइ जी कोशिशि हुजे ऐं इन शइ खे जारी रखिजे। बिल्कुलु बिल्कुलु
बिल्कुलु ऐं इनशाला इन ते मज़ीद बि ॻाल्हाइबो त इन्हनि रातुनि जो सही एहतमाम छा करणु खपे, कहिड़ो एहतमाम करणु खपे ऐं कीअं इन्हनि रातुनि जे लाइ तयारु थियणु खपे। ऐं तव्हां कुर्ब जी ॻाल्हि कई पई त हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आई पई त जॾहिं माह रमज़ान अचे थो त असांखे इहा ख़बर आहे त माह रमज़ान में त ऑलरेडी तव्हांखे हर शइ वधीक करे तव्हांखे ॾिनी पई, नेकी कयो तव्हांखे वधीक से नेकियुनि जो सवाब, हिकिड़ी वधीक, नेकी ते बिल्कुलु केतिरो नेकियुनि जो सवाब सवाब आहे, वधी थो उम्मत वञे। मुहम्मदी खे अल्लाह तबारक व तआला अता फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेशक ईअं ई आहे। सो अगरि उन ताक, छो त ही हिकु राति हिकु ताक राति में इहा राति लिखियलु आहे न, पर जेके रातूं तव्हां जाॻो पिया त उहे बि ईअं न आहे त तव्हां आम इबादतूं कयो पिया, उहा बि अज़ीम इबादतूं कयो पिया, छो त उन्हनि इबादतुनि जो सवाब कई गुना वधीक तव्हांखे मिली रहियो आहे। सो लैलतुल क़दर खे त ॻोल्हणो ई आहे, उहा मिली वञे त तव्हांजूं दुनियावी आख़िरत सभई सवरजी वञे। पर अगरि ॿियनि रातुनि में बि अगरि तव्हां क़याम कयो पिया त उहे बि कई गुना वधीक तव्हांखे सवाब ॾेई रहियूं आहिनि बनिस्बत उन जे जेका असां रेगुलर महीननि में असां इबादत कंदा आहियूं। अॻियां वधंदे सां गॾु मोहम्मद हुसैन हुसैनी साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि हिन हिसे में, हिन महफ़िल जे। मां चाहियां थी त उन्हनि जी आवाज़ शामिल कई वञे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत मदद कर या रसूल अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत मदद कर या रसूल अल्लाह। रहे दिल में तुझी मोहब्बत मदद कर या रसूल अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत पंजई पहर नमाज़ुन जा पाबंदी सां अदा जीअं कयां। पंजई पहर नमाज़ुन जा पाबंदी सां अदा जीअं कयां। पाबंदी सां अदा जीअं कयां। अहिड़ी मुंहिंजी ठहे आदत मदद कर या रसूल अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत मदद कर या रसूल अल्लाह। रहे दिल में तुझी मोहब्बत मदद कर या रसूल अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत पिरी तोड़े अचण जे लाइ हुसैन आहे घणो मांदो। पिरी तोड़े अचण जे लाइ हुसैन आहे घणो मांदो। हुसैन आहे घणो मांदो। पूरी कर दिल जी हसरत मदद कर या रसूल अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत मदद कर या रसूल अल्लाह। रहे दिल में तुझी मोहब्बत मदद कर या रसूल अल्लाह। गुनाहन खां कया नफ़रत। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कंदासीं कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 27 रोज़ो जंहिंमें तव्हां ऐं मां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। ऐं ख़ुदा ताला जो शुक्र आहे त ही ॾींहुं तव्हांखे ऐं मूंखे नसीबु थियो आहे। पर छा असां हिन ॾींहं जो हक़ अदा करे सघूं पिया या न पिया करे सघूं, इहो असांखे सोचणो आहे। माह रमज़ान जीअं मौलाना साहिबु कुझु देरि पहिरीं फरमाए रहिया हुआ त उहा राति जॾहिं तव्हांखे हिकु
जी ॻाल्हि कयो था त उहा राति जॾहिं तव्हांखे हिकु दफ़ो नसीबु थिए थी माह रमज़ान जे में जॾहिं तव्हांखे हिकु दफ़ो नसीबु थिए थी त तव्हांखे 1000 महीननि खां अफ़ज़ल हिकु राति आहे इबादतूं तव्हां 1000 महीननि खां वधीक अफ़ज़ल इबादतूं तव्हां उन राति में तव्हां करे छॾियूं किथे मौलाना साहिबु मां लिखियलु पढ़ियो त तव्हांजा तमामु जेके अगरि उहा राति तव्हांखे नसीबु थी वञे उन राति जी इबादत तव्हांखे नसीबु थी वञे उहा घड़ी तव्हांखे नसीबु थी वञे त तव्हांजा जेके पुराणा तमामु गुनाह आहिनि उहे ख़तमु थी था वञनि माफ़ु थी था वञनि ऐं इहो सिलसिलो ॾिसो कहिड़ो न ख़ूबसूरत आहे अॼु त असां हिकु राति जी ॻाल्हि करे रहिया आहियूं इहो सिलसिलो हर साल असांखे मिलंदो आहे ऐं हर साल असांखे मौक़ो मिलंदो आहे त असां उन राति जी जेका फ़ज़ीलत आहे उहा हासिलु करे सघूं मौलाना साहिबु असां जॾहिं लैलतुल क़द्र जी ॻाल्हि थी रही आहे ऐं ज़ाहिर आहे वरी जॾहिं आख़िरी अशरो हूंदो आहे त असां वटि हिकु कॉमन हिकु प्रैक्टिस आहे त असांखे ईअं लॻंदो आहे त माह रमज़ान ख़तमु थी रहियो आहे माना त सिलसिलो बि इबादतुनि जो ख़तमु थी रहियो आहे हालांकि ॾिठो वञे त दीन त असांखे इहो ॿुधाए रहियो आहे त हाणे वञी रहियो आहे त अञा वधीक मज़बूती सां पकिड़े वठो तव्हां उन्हनि इबादतुनि खे अञा वधीक मज़बूती सां उन दामनि खे पकिड़ो अञा वधीक मज़बूती सां तव्हां दुआऊं कयो तव्हां इबादतूं कयो इन हवाले सां चाहींदमि त लफ़्ज़ ट्रांसमिशन में रखिजनि ऐं कंहिं तरीक़े सां ज़ाहिर आहे छो त ताक़ रातुनि जी ॻाल्हि कजे त उहे इहे रातूं जीअं तव्हां फरमाए रहिया आहियो 21, 23, 25, 27 ऐं 29 राति इनशाला इहे रातूं आहिनि जिन खे असां ताक़ रातूं चई रहिया आहियूं सो इन्हनि में हर राति में इहे जेके रातूं अचनि पियूं इन में कीअं एहतमाम करणु खपे ऐं इन जी न सिर्फ़ु असां इबादत जी त ॻाल्हि कयूं ई कयूं था पर अगरि असां इबादत जे अमल में इन्हनि रातनि में न आहियूं ऐं कंहिं अहिड़े अमल में आहियूं जंहिं अमल में न हुजणु खपे त उन जे लाइ छा हुकुम आहे जी बिल्कुलु अदी ॾिसो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस आहे मां कोट कंदुसि हदीस खे जी फरमायूं त जॾहिं इहे रातूं अचनि त सभु भलाई हासिलु करे इन में कामयाबी माणियो भलायूं हासिलु कयो ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो ऐं जंहिं इन रातुनि खे ज़ाया कयो ॼण उन अल्लाह जे रसूल खे नाराज़ कयो अल्लाहु अकबर त असां सभिनी खे अल्लाह तबारक व ताला इन्हनि रातुनि जूं सआदतूं घड़ियूं नसीब फ़रमाए ऐं इन्हनि खे एहतमाम करण जो ॾिसो जेतिरी जंहिं शइ जी हैसियत हूंदी आहे या जेतिरी जंहिं शइ जी हिकिड़ी इज़त हूंदी आहे उनखे असां उन तरीक़े सां वेलकम कंदा आहियूं त असां ई तव्हांखे अल्लाह तबारक व ताला एॾी वॾी नेमतूं अता फ़रमायूं ही रातूं ऐं बिलख़ुसूस रमज़ानुल मुबारक में ऐं इहे ताक़ रातूं असां इन्हनि खे बाक़ाइदगी सां वेलकम कयूं बाक़ाइदगी सां इन्हनि जो एहतराम कयूं एहतराम छा आहे एहतराम इहो आहे त असां इबादत में मशगूल थियूं ऐं उन खे असां थी सघे थो हाणे जीअं अनार जो फ्रूट आहे अनार जे फ्रूट में हिकिड़ो दाणो जन्नत जो आहे जी जी हाणे असां अनार जो सॼो अनार खाईंदा आहियूं अधु कंहिंखे न ॾिजे ताकी उहो अनार जो दाणो जन्नत वारो असांखे नसीबु थिए त ईअं ई उहो लम्हो आख़िरी रातुनि में जेको ताक़ रातूं आहिनि ख़ासि तौर ते 27 जी राति आहे 21 खां वठी 29 जीअं तव्हां बि चयो मां बि अर्ज़ु कयो त इन्हनि में उहो लम्हो असांजे लाइ इंतज़ारु पियो करे ऐं असां मशगूल आहियूं कंहिं ॿिए पासे असां उहो ई साॻियो ई रूटीन में पिया हलूं जेका रमज़ानुल मुबारक खां अॻु में पई हले त अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे बि हिदायत नसीब करे असां दुआ करे सघूं था उन्हनि जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ फ़रमाई ऐं इन में चंद अहिड़ा गुनाहगार आहिनि जंहिंखे अल्लाह साईं न बख़्शींदो आहे उहे बि मां इनशाअल्लाह इन खां पोइ उन में बि उन जो बि तज़किरो कबो सभिनी गुनाहगारनि खे अल्लाह साईं बख़्शींदो पर उहे चंद गुनाहगार अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह न बख़्शींदो जेसीं ताईं उहे बाक़ाइदगी सां सिदक़े दिलि सां तौबा न कंदा उन अमल खां हटी न वेंदा एसी ताईं उन्हनि जी बख़्शिश न थींदी इन ते बि इनशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं इनशाअल्लाह ज़रूरु असां ॻाल्हाईंदासीं ॿियो तव्हां जन्नत जो ज़िक्र कयो त मौलाना साहिबु जल्दी सां उहो दरवाज़ो जेको जन्नत जो उहो दरवाज़ो जेको रोज़ेदार लाइ मां चाहियां त उन जो ज़िक्र लाज़िम आहे उहो ज़रूरु कजे ट्रांसमिशन में बिल्कुलु उहो अलॻि हिकिड़ो दरवाज़ो बैत रिज़वान ऐं जन्नत जो दरवाज़ो जेको आहे रमज़ानुल मुबारक में रोज़े रखंदड़नि जे लाइ अल्लाह तबारक व ताला ख़ासि एंट्रेंस गेट उनखे बणाए छॾींदो VIP गेट जंहिंखे चइजे उहो हूंदो तव्हां असां चाहियूं था त असां ॾिसो कंहिं इवेंट में वेंदा आहियूं कंहिं बि प्रोग्राम में वेंदा आहियूं उते वॾा वॾा गेस्ट आयल हूंदा आहिनि वॾा वॾा माण्हू आयल हूंदा आहिनि सभु कंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मूंखे ख़ुशूसियत मिले
हाँ, मूंखे VIP entry प्रोटोकॉल मिले, मिले, protocol मूंखे मिले, VIP जी। दरवाज़े मां एंट्री मिले ऐं मां वेहां बाक़ाइदगी सां उन एंट्री खे मूंखे ॾिसण में अचे त मुंहिंजे लाइ अलॻि अलॻि हिकिड़ो दरवाज़ो ठाहियो वियो आहे ऐं हुन मां गेस्ट हुन मां अचे पियो, त केॾी हिकिड़ी ख़ुशी, इंसानी फितरत आहे, ख़ुशी बिल्कुलु, थींदी आहे। बिल्कुलु। तव्हां ई असां ख़ुशनसीब हूंदासीं ऐं इंशा इंशाअल्लाह। इकट्ठे हूंदासीं जो इंशाअल्लाह। क़यामत जे ॾियारे रोज़ा रखंदड़नि जे लाइ अल्लाह साईं उहो दरवाज़ो अल्लाह, खोले छॾींदो सुभान अल्लाह, ऐं चवंदो सुभान अचो मुंहिंजा उहे बानो जेके मुंहिंजे लाइ रोज़ो रखंदा हिन दे गेट मां दाख़िल सुभान थी अल्लाह, वञो, सुभान जन्नत में अल्लाह, सुभान दाख़िल अल्लाह, आमीन 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 सुम आमीन। अॻियां ट्रांसमिशन खे वधायूं था। असां गॾु डॉक्टर सैदा फ़ातिमा शाह साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त महफ़िल जे हिन हिसे में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हो निगाहे करम कमली वाले, हो निगाहे करम कमली वाले, तेरे बिन कोई मेरा नहीं है। हो निगाहे करम कमली वाले, तेरे बिन कोई मेरा नहीं है। अब तो मुझको बुला लो मदीने, अब तो मुझको बुला लो मदीने, जिंदगी का भरोसा नहीं है। मेरी किस्मत में वो दिन भी आए, सब्ज़ गुंबद के हासिलों साए। मेरी किस्मत में वो दिन भी आए, सब्ज़ गुंबद के हासिलों साए। मेरी इसके सिवा मेरे आका, मेरी इसके सिवा मेरे आका, और कोई तमन्ना नहीं है। मेरी इसके सिवा मेरे आका, और कोई तमन्ना नहीं है। बीत जाएंगे दिन जिंदगी के, हम भी मंगते हैं तेरी गली के। बीत जाएंगे दिन जिंदगी के, हम भी मंगते हैं तेरी गली के। तेरे सदके से क्या क्या न पाया, तेरे सदके से क्या क्या न पाया, तेरे दर से मिला क्या नहीं है। तेरे सदके से क्या क्या न पाया, तेरे दर से मिला क्या नहीं है। अब तो हमको मदीने बुला लो, अब तो सबको मदीने बुला लो, जिंदगी का भरोसा नहीं है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हाँ। माशाल्लाह, माशाल्लाह।
ذکر جس سلسلے کے اگیاں ودھائیندے اساں سگد محمد عمران اوان صاحب تشریف فرما ہن محفل جے ہن حصے میں انہوں کی گزارش ہے تو پنجی خوبصورت آواز رکھن. بسم اللہ الرحمن الرحیم. مدینے سے بلاوا رہا ہے، 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 میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، اور نواسوں کا وہ صدقہ بانٹتے ہیں، نواسوں کا وہ صدقہ بانٹتے ہیں، زمانہ ان کا صدقہ کھا رہا ہے، زمانہ ان کا صدقہ کھا رہا ہے، اور یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، اور شب فرقت سے دل گھبرا رہا ہے، شب فرقت سے دل گھبرا رہا ہے، مدینہ آپ کا یاد آ رہا ہے، مدینے سے بلاوا آ رہا ہے. سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ. ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں. سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان
सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हीअ ख़ूबसूरत महफ़िल ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां अल्हम्दुलिल्लाह हली रही आहे। हीअ महफ़िल जंहिंजूं बरकतूं न सिर्फ़ु हिते मौजूदु जेके असां हिन वक़्तु वेठा आहियूं, बल्कि जेके मूंखे ॾिसी सघनि था, जेके मूंखे ॿुधी सघनि था, जेके महसूसु करे सघनि था, उन्हनि तमामु दिलनि ताईं, उन्हनि तमामु घरनि ताईं इन जूं बरकतूं, इन जूं रहमतूं वसी रहियूं आहिनि, पहुची रहियूं आहिनि। अॻियां वधूं था, हिन महफ़िल जे में जेको ज़िक्र आहे उनखे अॻियां वधायूं था। मौलाना साहिबु जॾहिं ज़िक्र जीअं तव्हां कुझु देरि पहिरीं फरमाए रहिया हो त ही उहा राति जंहिंमें सभ खे बख़्शो वेंदो आहे, हर कंहिंखे बख़्शो वेंदो आहे। इहो खोले खोले ॿुधायल आहे। तव्हां किथे बि दीन जी कंहिं बि किताब में तव्हां ॾिसो, तव्हांखे खोले खोले ॿुधायल आहे त हीअ उहा राति आहे जंहिंमें सभिनी खे बख़्शो वेंदो आहे। पर जीअं तव्हां अर्ज़ु करे रहिया हो, तव्हां जीअं फरमाए रहिया हो त कुझु अहिड़ा मख़सूस अमल आहिनि जेके तव्हांजी बख़्शिश में ख़लल पैदा करे सघनि था, ऐं उहे उन्हनि माण्हुनि जी बख़्शिश अल्लाहु अकबर अलाह साईं कंहिंखे बि उहो ॾींहुं न ॾेखारे या उहो अमल सरज़त न थिए कंहिंसां, पर उहो उन अमल सां उन्हनि माण्हुनि जी बख़्शिश न कई वेंदी। उहे कहिड़ा अमल मौलाना साहिबु? जी अदी उहे अमलनि खां अल्लाह तबारक व ताला सभिनी जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं उन अहिड़नि ख़राब अमलनि खां अल्लाह ताला सभिनी खे परे रखे। उन्हनि मां सभिनी खां वॾा जेके ॿ टे अमल आहिनि, सभिनी खां पहिरीं त वालिदैन जो नाफ़रमान, पीउ माउ जो जेको नाफ़रमान आहे न, उनखे इन रातुनि में बि बख़्शिश नथी थिए, उनखे बि माफ़ी नथी मिले जेको अबे ऐं अम्मा जो नाफ़रमान आहे। अबे ऐं अम्मा जो वॾो मक़ाम आहे, इहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना, ही क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व ताला इन ते वॾो हिकिड़ो टॉपिक रखियो आहे ऐं फरमायूं उफ़िल लकुम, उन्हनि खे तव्हां उफ़ बि न चओ, एतिरे क़दर। मौलाना साहिबु माज़रत तव्हांजी मां ॻाल्हि कटे रही आहियां, छो त हिते इहो क्लियर करणु ॾाढो ज़रूरी आहे। असां जॾहिं नाफ़रमानी लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था दीन इस्लाम में, हूअं त जीअं तव्हां चयो त उफ़ करणु खां बि मुमानियत आहे, इहो त तव्हांखे अल्लाह जे कलाम में तव्हांखे मिले थो। पर जॾहिं नाफ़रमानी जी ॻाल्हि कजे थी ऐं उहा नाफ़रमानी जेके तव्हांजी बख़्शिश में तव्हांखे रुकावट अची रही आहे, उन नाफ़रमानी खे कीअं माण्हुनि ताईं, अॼोके दौर में कीअं माण्हुनि ताईं पहुचाइजे, उहो नाफ़रमान कीअं आहे? ॾिसो, उन में सभिनी खां वॾी जेका नाफ़रमानी आहे न, उहा ईअं कोन्हे त हाणे हिकिड़ो वालिदैन, कुझु अहिड़ा घराणा बि आहिनि जिथे वालिदैन जो मिज़ाज इंतिहाई सख़्तु हूंदो आहे ऐं उहो ख़ामख़ाजी बि का ॻाल्हियूं उहे मुसलत करणु चाहींदा आहिनि, बाबा तोखे हीअं करिणो आहे। इन्हनि शयुनि जी क़तन नाफ़रमानी इन शइ में नथी अचे। बाक़ी जेके शयूं आहिनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿुधायूं, दीन जा मामलात ॿुधाया, उन्हनि शयुनि में जेकॾहिं नाफ़रमानी कंदो त पोइ उन जो पुछाणो सख़्तु थींदो। ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿियो अमल आहे जंहिंखां अल्लाह साईं सभिनी खे पनाह में रखे, शराब जो अमल, जेको शराब पीए थो तवातुर सां रोज़ाना जी बुनियाद ते, जेको शराब रोज़ाना पीअंदड़ आहे ऐं उहो माफ़ी बि नथो वठे ऐं उन अमल खे बुरो बि नथो सम्झे, त उहो हदीस पाक में ईंदो आहे, फरमायूं हिकिड़ो माण्हू शख़्स गुनाह थो करे, उनखे उनजो गुनाह मिलंदो, उनजो हिसो, पर हिकिड़ो माण्हू उन गुनाह खे गुनाह सम्झे ई कोन थो, त इहो इन ते अल्लाह ताला वधीक नाराज़ थींदो आहे त तूं हिकु त गुनाह पियो करीं, ॿियो उन गुनाह खे गुनाह बि नथो सम्झी ऐं शर्मसार बि नाहीं ऐं तूं उन ते आजिज़ी बि न पियो करीं, माफ़ी बि न पियो तलब करीं। सो इहे ॿ, ऐं उनखां अलावा क़तअ रहमी करण वारो, बिरादरियुनि में अॼुकल्ह ॾिसो घरनि में, अच्छा क़तअ रहमी माना मिटनि माइटनि खां, दोस्त अहबाब खां टोड़ण वारो, उन जूं ॿ टे शयूं आहिनि, उन जा कुझु दायरा आहिनि, उन जा कुझु उन जा जेके आहिनि सो दायरा वसी आहिनि। उन में हाणे असांजो फ़र्ज़ु आहे, हिकिड़ो मिसाल मूंसां केरु नथो ॻाल्हाए, मां क़तअ रहमी तव्हांजे हिन सिंध टीवी चैनल जे ज़रिए नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियां थो त रिश्तेदारियुनि में अॼुकल्ह ख़राब जेके इख़्तिलाफ़ात आहिनि उहे वधंदा पिया वञनि, बर्दाश्त रही कोन्हे का, ऐं हर को पाण खे ॿिए खां वधीक थो सम्झे। इन्हनि शयुनि जे करे बि जेको आहे सो उहे इख़्तिलाफ़ात वधनि पिया। हाणे हिकिड़ो माण्हू आहे, उहो मिटनि माइटनि सां सलाम दुआ करे थो, कंहिं अहिड़े मरणे परणे में गॾिजी वियासीं, उन सां सलाम दुआ करण जी कोशिशि कईसीं, असांजो फ़र्ज़ु आहे सिल रहमी छाखे चइबो आहे, असां हिकु दफ़ो ॿ दफ़ा हुन सां सलाम दुआ अलैक सलैक ज़रूरु कयूं, पंहिंजी फैमिली खे उन्हनि जे घर ज़रूरु मोकिलियूं, हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा।
हिकिड़ी हदि आहे। उन खां पोइ जेकॾहिं पोइ बि हू राज़ी नथो थिए ऐं पोइ बि जेकॾहिं हू ज़ोरी ऐं हू सम्झे पियो हाणे त हाणे हीउ जेको आहे सो हेठि कयां पियो हिननि खे या अञा वधीक भले अचनि त ख़बर वग़ैरह वग़ैरह जेके अल्फाज़ अॼुकल्ह इस्तेमालु थियनि था, त पोइ बसि पोइ ब्रेक हणी छॾे, पोइ तव्हांजे मथां गुनाह लही वियो। त इहे कुझु शयूं आहिनि, सूद खाइण वारो ऐं हराम शयुनि जी तरफ़। सो इन्हनि शयुनि खां, इन अमाल खां जल्द अॼु ई तौबा कजे, हिननि रातुनि जे अंदरि तौबा कजे। जेके जेके इंसान जेके जेके मुस्लमान इन्हनि शयुनि में मुलविस आहिनि, इन्हनि शयुनि में अमल में आहिनि, अल्लाह ताला सभिनी खे, अॼु ही बरकत वारी राति जे ज़रिए सभु वेठा आहियूं, असां सभु दुआगो आहियूं त अल्लाह तबारक व ताला उन्हनि बुरे अमलनि खां सभिनी जी हिफ़ाज़त फ़रमाए। उनखां अलावा सभिनी गुनाहनि खे अल्लाह ताला बख़्शे छॾे थो। सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, फ़रमायूं जंहिं इन ताक़ रातुनि खे पातो, अल्लाह तबारक व ताला इन्हनि रातुनि जे बरकत सां उनजे माज़ी जा समूरा गुनाह पंहिंजी रहमत जे वसकारे सां माफ़ फ़रमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं सभिनी खे हिदायत बख़्शे ऐं सभिनी खे उन रस्ते ते जेको दीन इस्लाम जो रस्तो आहे उन ते हलण जी हिदायत अता फ़रमाए। अॻियां वधंदे कुझु आवाज़ूं असां सां गॾु आहिनि, असां गॾु मोहतरमा ज़किया अकबर साहिबा आहिनि जेका तशरीफ़ फ़रमा आहिनि। महफ़िल जे हिन हिस्से में उनखे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मायूस नथी जियड़ा, मायूस नथी जियड़ा, हूँ यार जो वेठो आ। मायूस नथी जियड़ा, हूँ यार जो वेठो आ। मुफ़लिस गरीबन जो महंदार जो वेठो आ। मायूस नथी जियड़ा, हूँ यार जो वेठो आ। गुरबत जो भली दरिया के ॾियूं बहणे चोलियूं। गुरबत जो भली दरिया के ॾियूं बहणे चोलियूं। हूँ पार पुॼाईंदड़, हूँ पार पुॼाईंदड़ में हार जो वेठो आ। मायूस नथी जियड़ा, हूँ यार जो वेठो आ। मिट मुहड़ो मटे वियड़ा, परवाह न करते रजी। मिट मुहड़ो मटे वियड़ा, परवाह न करते रजी। हूँ नंग निभाईंदड़, हूँ नंग निभाईंदड़ नंगदार जो वेठो आ। मायूस नथी जियड़ा, हूँ यार जो वेठो आ। मुफ़लिस गरीबन जो महंदार
जो वेठो माशाल्लाह माशाल्लाह सिलसिले खे अॻियां वधायूं था। ख़ूबसूरत महफ़िल आहे, ख़ूबसूरत ज़िक्र शामिल थी रहियो आहे, ख़ूबसूरत ॻाल्हियूं मौलाना साहिब असांखे ॿुधाए रहिया आहिनि। दीन इस्लाम जे हवाले सां मज़ीद शयूं असां कोशिशि करे रहिया आहियूं त तव्हां ताईं बि पहुचनि ऐं असां ताईं बि पहुचनि। असां गॾु हिकु ॿियो नालो तशरीफ़ फरमा आहे, अतीक मेहरवी साहिब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। महफ़िल जे हिन हिसे में उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। गुनाहों की आदत छुड़ा मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला। तुझे तो खबर है मैं कितना बुरा हूँ, तुझे तो खबर है मैं कितना बुरा हूँ। तो रहमत से अपनी मिटा मेरे मौला, मुझे नेक इंसान बना मेरे मौला। तू मसजूद मेरा मैं साजिद हूँ तेरा, तू मालिक मैं बंदा तेरा मेरे मौला। तू मालिक मैं बंदा तेरा मेरे मौला, मुझे नेक इंसान बना मेरे मौला। है काम न मोहताज रख तू जहाँ में किसी का, न मोहताज रख तू जहाँ में किसी का। मुझे मुफलिसी से बचा मेरे मौला, मुझे नेक इंसान बना मेरे मौला। तू लेगा अदल से कर काम अपने, तू लेगा अदल से गर काम अपने। मैं मुश्ताक हूँ नारे का मेरे मौला, मुझे नेक इंसान बना मेरे मौला। सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त आहे ब्रेक जो। तहां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत महफ़िल ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हली रही आहे। अच्छा, जॾहिं बि ॿारनि जी ॻाल्हि थींदी आहे त हूअं ई इंसानु जॾहिं ॿारनि जो ज़िक्र कंदो आहे त दिलि हूअं ई मोम थी वेंदो आहे, दिलि में हूअं ई मुहबत उजागर थी वेंदी आहे। वरी जॾहिं दीन इस्लाम में ॿारनि सां मुहबत, ॿारनि जे हुकूक जी ॻाल्हि जिथे कई वई आहे, मौलाना साहिबु कुझु देरि पहिरीं वालदेन जे हुकूक जी ॻाल्हि करे रहिया, वालदेन जे लाइ छा हुकुम आहे उनजी ॻाल्हि करे रहिया, उते ई वरी ॿारनि जेका औलाद आहे उन्हनि जे लाइ छा छा हुकूक आहिनि दीन इस्लाम में उहो बि शुमारु आहे। ऐं छो त असां उन रात जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जंहिं राति में क़ुरान करीम जो नुज़ूल आहे, त ही क़ुरान करीम ही असांखे हिदायत ॾेई रहियो आहे। अल्लाह जो कलाम
पैगाम ई आहे जेको असांखे ॿुधाए रहियो आहे त ॿारनि सां कीअं पेश अचिणो आहे. ऐं हिकिड़ी नंढड़ी असां सां गॾु अॼु हिन महफ़िल में असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहे. मां उन्हनि सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहियां थी. मौलाना साहिब जी नंढड़ियूं आहिनि ऐं युसरा अब्बासी, हा न युसरा, हेॾां अचो मूं वटि अचो. युसरा अब्बासी हेॾां अचो, जल्दी अचो, जल्दी अचो, जल्दी 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 सां. ओहो हो 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 ओहो हो, किथे वेहणो आहे? हिते वेहणो आहे, हिते इंजे हिते 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 भई हिते वेंदी युसरा, मथे वेंदी. आहे सही आहियो, ठीकु आहियो? छा नालो आहे? छा नालो आहे? युसरा अब्बासी. युसरा अब्बासी घणनि सालनि जी आहे? अलाए 4 सालनि जी. युसरा तव्हां त ॾाढा वॾा थी विया आहियो. रोज़ो रखियो आहे युसरा? युसरा आंटी के रोज़ो रखियो आहे? किथे रखियो आहे? घर घर में किथे लिकाए रखियो आहे युसरा? कमरे में बंदि लॉक कयो आहे उनखे? छो, केरु खणी वेंदो? केरु कोन खणंदो? चई आया आहियो सभिनी खे केरु न खणे? अच्छा अच्छा. युसरा खे अफ़तारी में छा वणंदो आहे? अलाए, इहा कहिड़ी डिश आहे? पकोड़ा. अच्छा, केरु ठाहींदो आहे पकोड़ा? अम्मी ठाहींदी आहे. अच्छा, युसरा खे बाबा वधीक वणंदा आहिनि की अम्मी वधीक वणंदी आहे? न, को हिकु हिकु प्लीज़, को हिकु. अबू? अम्मी न? अम्मी पोइ पकोड़ा न ठाहे खाराईंदी तव्हांखे? अम्मी पोइ बि खाराईंदी. मां त हूअं ई शफ़क़त वारी आहे, मोहबत वारी आहे, त मां त हा वरी बि खाराईंदी. उनखे बि ख़बर आहे त अम्मी अम्मी आहे. अम्मी अम्मी आहे, बिल्कुलु. अच्छा, युसरा खे हिकिड़ी दुआ यादि आहे जेका युसरा असांखे ॿुधाइण वारी आहे. हन युसरा, ॿुधायो कहिड़ी दुआ यादि आहे? अल्लाह अल्लाह. अच्छा युसरा, युसरा वॾी थींदी पोइ छा थींदी युसरा? डॉक्टर थींदी. पोइ डॉक्टर थी छा कंदी युसरा? चेक कंदी. अच्छा, मूंखे त चेक कयो युसरा. छो, युसरा डॉक्टर न आहे? डॉक्टर न आहे युसरा? अच्छा, चलो चलो ठीकु आहे युसरा. हाणे तव्हां अगरि जिते हिते वेहणु चाहियो, बाबा वटि वेहणु चाहियो, जिथे वेहणु चाहियो तव्हां वेहो, ठीकु आहे? अबू वटि न, सभिनी खे अल्लाह हाफ़िज़ कयो, सभिनी खे अल्लाह हाफ़िज़ कयो. ईअं कयो, ईअं कयो, अल्लाह हाफ़िज़. अच्छा अच्छा अचो हेॾे अचो. ही नंढा नंढा प्यारा प्यारा असांजा ॿार आहिनि जिन सां महफ़िल जी जेका रौनक आहे उहा वधीक वधी वेंदी आहे, हा न युसरा, हा न? अच्छा जी, अॻियां वधाईंदे हिन सिलसिले खे असां सां गॾु ॿिया नाला जुड़ा आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी. असां गॾु अली रज़ा अलमोन साहिबु आहिनि जेके असां गॾु जुड़िया आहिनि. उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी, बल्कि मुंहिंजे ख़्याल में छो त नंढड़ी जी ज़िक्र थियो आहे ऐं नंढड़ी पंहिंजी मदर जो ज़िक्र कयो आहे, छो न पोइ हिकु माउ जी तरफ़ ई वञा, छो न असां सां गॾु अख़्तर निसा साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि ऐं उन्हनि जी तरफ़ वञिजे. हिन वक़्तु महफ़िल में उन्हनि जो आवाज़ु शामिल कजे. बिस्मिल्लाह कजो अमा. सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. 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 पुकार्या तोखे मदीने जा साईं. उमेदूं असांजे दिल ने जो पुकार्या तोखे सेवा तुझे साईं. वसीलो न आहे तुझे दर बिना
मोटाई सवाली न खाली मीठा शल मोटाई पुकार्या तोखे मुसीबत जो तूफान वलिय वीर तेया हयाती जो बेड़ो सफा सीर तेया इन्हीं तार मां पार पियारल पुजाई इन्हीं तार मां पार पियारल पुजाई पुकार्या तोखे मदीने जा साईं उमेदूं असांजे दिल ने जो पुजाई पुकार्या तोखे सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह मौलाना साहब छो त 27 शब जी ॻाल्हि थी रही आहे 27 रोज़े में हिन वक़्तु असां सभु अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहियूं ऐं 27 शब जी जॾहिं बि ॻाल्हि थिए थी त नज़र इहो अचे थो त क़ुरान करीम जो नुज़ूल 27 जी शब में थियो उहो मरहलो उहो वक़्तु उन जे बारे में असां बारहा पढ़ियो आहे असां बारहा ॿुधियो आहे ऐं उनजो बार बार ज़िक्र करणु ज़रूरी बि मूंखे लॻे थो आहे बिकॉज़ जेतिरी दफ़ा असां ज़िक्र कयूं था एतिरी दफ़ा ईअं लॻे थो त ईमान अञा वधीक ताज़ो थी रहियो आहे बिल्कुलु त हिकु दफ़ो ॿीहर चाहींदमि त उहो लम्हात उहो वही जो नाज़िल थियणु उहो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी ख़दीजा जो उन्हनि खे संभालणु इन वाक़िए खे तव्हांजे लफ़्ज़नि में चाहींदमि बहितरीन वाक़ियो ऐं हक़ीक़त में भी जॾहिं क़ुरान करीम जे नुज़ूल जी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते अचे थी त हिकिड़ो ईमान वारो शख़्स मर्द हुजे या औरत उनजो ईमान रहमत वांगुरु जोश हणे थो ऐं उनजो ईमान ताज़ो थिए थो ऐं उहो आलम तसव्वुर में हलियो वञे थो त छा त उहो मंज़र हूंदो जॾहिं अल्लाह जे तरफ़ां पैगाम आयो हूंदो त गार में अचो गार में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेहंदा हुआ ऐं वञी करे उते अल्लाह खे यादि कंदा हुआ गार में वेठा हूंदा हुआ त हिकिड़े ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मां ॾिठो त मुंहिंजो साईं घर आयो ऐं तमामु हिकिड़ी बुख़ार जी कैफ़ियत हुई ऐं उन्हनि जे चहिरे अनवर ते हिकिड़ी नूर अहिड़ी नज़र नूर जी झलक अहिड़ी नज़र आई पे जो अम्मा ख़दीजा फरमायो त अॼु साईं जन जो चहिरो हमेशह खां अॻु में मुख़्तलिफ़ आहे अॼु साईं जन जे चहिरे में कुझु मूंखे ॿियो नज़र अची रहियो आहे साईं जन घर आया जल्दी जल्दी ऐं रिवायात में अचे थो पाण फरमायूं ए ख़तीजा या ख़तीजा ज़म्मिलूनी मुंहिंजे मथां चादर विझो मुंहिंजे मथां कपिड़ो विझो हल्को हल्को बुख़ार जो हल्के हल्के तबियत में नरमी जो जेको सो रिक़त तारी हुई पाण आराम कयूं पाण गार में वेठा हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम आया अची करे अल्लाह जो पैगाम खणी आया फरमायूं इक़रा माना पढ़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा अन बेक़ारिइन मां पढ़ियल न आहियां मां कीअं पढ़ां वरी फरमायूं इक़रा पाण फरमायो मा अन बेक़ारिइन पोइ वरी टियों दफ़ो फरमायूं इक़रा वरी साईं जन खे बाकुर में वठी करे इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़
पूरी आयत इहा पढ़ी करे क़ुरान करीम जो नुज़ूल शुरू थियो ऐं दर्ज बदर्ज ऐं वक़्त जे हालात जे हिसाब सां वाक़ियात जे हिसाब सां क़ुरान करीम जूं आयतूं नाज़िल थींदियूं रहियूं। अच्छा, इन में उलमाए किराम मुफ़स्सिरीन हज़रात फ़रमायो त क़ुरान करीम जो नुज़ूल ॿिनि तरहनि जो आहे। हिकिड़ो त हिकिड़े ई दफ़े में अल्लाह तबारक व ताला अर्श खां क़ुरान करीम लोहे महफ़ूज़ में जेको हिन वक़्त बि आहे उनखे नाज़िल फ़रमायो आसमान समाए दुनिया ते, दुनिया वारे आसमान ते नाज़िल फ़रमायो ऐं उनखां बाद में दर्ज बदर्ज वक़्ती तौर वक़्त जे लिहाज़ सां लम्हा बलम्हा क़ुरान करीम जो नुज़ूल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतहर ते थींदो रहियो ऐं क़ल्ब अतहर ते उहे आयात नाज़िल थींदियूं रहियूं। त इहो जेको पहिरियों वाक़ियो हो गार जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उहो ईअं हो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा आयत खणी करे जिब्राईल अलैहिस्सलाम नाज़िल थिया ऐं उहा आयत खणी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर आया। पोइ इहो रिक़त आमेज़ जेको वाक़ियो हो ऐं इहो मुसलमाननि जे लाइ, तव्हां असांजे लाइ हिकिड़ो वॾो ॾिहाड़ो हो जो क़ुरान करीम जहिड़ी पाक किताब अल्लाह तबारक व ताला, मां इहो अर्ज़ु कंदो आहियां अक्सर टीवी चैनल्स ते, अक्सर पंहिंजे बयानात में, त क़ुरान करीम जेको आहे उहो गाइड बुक आहे। गाइड बुक आहे। असां ई तव्हां ॾिसो त मिशन वठंदा आहियूं, असांजूं अमड़ियूं बि वेठियूं आहिनि, मर्द हज़रात वेठा आहिनि, मोबाइलूं वठंदा आहियूं, घर जे फ्रिज वठंदा आहियूं, उन में तव्हां ॾिसो को बि तव्हां मशीनरी वठंदो उन मां हिकिड़ो नंढिड़ो बुक निकिरंदो, जी गाइड बुक हूंदो आहे। ऐं मिसाल तव्हां ई असां वठूं था डी फ्रीज़र जो, डी फ्रीज़र खोलींदासीं, पनी लाहींदासीं, सभु ख़ुशि हूंदासीं, पर जेको घर जो वॾो हूंदो उहो चवंदो बीहो बीहो सबर कयो, इहो बुक निकितो आहे, हिन में छा लिखियलु आहे? उन में कांटनि जा निशान हूंदा आहिनि ऐं उन ते बिल्कुलु कांटा जो निशान हूंदो आहे त ही कांटा, ही छुरियूं, ही चमचा तव्हां फ्रिज जे चादर वारे हिसे में क़तान न लॻाईंदो, जे लॻाईंदो त फ्रिज ख़राबु थी पवंदो। हर शइ जी गाइड बुक आहे। अल्लाह तबारक व ताला हेॾी वॾी दुनिया पैदा फ़रमाई ऐं उनखां अॻु में अंबिया आया, सहीफ़ा नाज़िल थिया, त असां ई तव्हां उम्मते मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ वॾियूं नेमतुनि मां इहा नेमत आहे जो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांखे नबी थी करे मिलिया, इमामुल अंबिया, नबी आख़िरुज़्ज़मा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलिया ऐं उन्हनि सां गॾोगॾु अज़मत वारी किताब क़ुरान करीम मिली। हिकिड़ो अंग्रेज़ डॉक्टर आहे, उन किताब लिखी आहे। उन अंग्रेज़ डॉक्टर रिसर्च कई त दुनिया जूं जेके बि किताबूं आहिनि उन्हनि सभिनी किताबुनि में मूंखे फ़ाइदो ऐं नुक़सानु कहिड़ी किताब में नज़र थो अचे। पोइ उन लिखियो आहे त मां हर मज़हब जी हर किताब खे रिसर्च कई, हर मज़हब जे हर किताब खे मां रिसर्च करे ॾिठो। आख़िर में हुन इहो फ़ैसिलो पंहिंजो लिखियो, उन अंग्रेज़ डॉक्टर पंहिंजी किताब बुक में लिखियो त जेका मुसलमाननि जी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका किताब उन ते जेका नाज़िल थी आहे क़ुरान मजीद, उन में 3 शयूं आहिनि जेके तफ़सीर जे अंदरि अचनि थियूं। कहिड़ियूं? चई त जेको मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतहर ते नाज़िल थियल क़ुरान मजीद आहे, उन जो ॾिसण बि सवाबु, उन जो पढ़ण बि सवाबु, उन जो ॿुधण बि सवाबु। इहा अहिड़े क़िस्म जी का बि बुक दुनिया में कोन्हे जंहिंखे सिर्फ़ु ॿुधण सवाबु हुजे, अगरि ॿुधी नथो सघे त अखियुनि सां ॾिसण सवाबु हुजे या पढ़ण सवाबु हुजे, अहिड़ी का बि कोन्हे बुक जेका मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थी फ़क़त ऐं फ़क़त क़ुरान मजीद आहे। लैलतुल क़द्र जी रातुनि में अल्लाह ताला तिलावत क़ुरान करीम सभिनी खे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन 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 सुम आमीन। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं न सिर्फ़ु उहो हिकु डॉक्टर, हिन वक़्तु जेके रिसर्चर्स आहिनि, जेके साइंटिस्ट आहिनि, उहे हिदायत वठी रहिया आहिनि क़ुरान करीम मां, बिकॉज़ हाणे जेके उन्हनि रिसर्च करे करे एॾनि सालनि खां पोइ, जॾहिं एॾनि सदियुनि खां पोइ बल्कि हाणे रिसर्च करे करे उहे शयूं उन्हनि खे मिली रहियूं आहिनि जंहिंजो ज़िक्र सदियुनि पहिरीं क़ुरान करीम में मौजूदु आहे। उहे रिसर्चर्स उहे पाण हैरान आहिनि त हीअ कहिड़ी किताबु आहे, या कहिड़ी हिदायत जी किताबु आहे जंहिंमें सदियुनि पहिरीं उहे शयूं लिखिजी वियूं जेके अॼु असांखे मिली रहियूं आहिनि। सुभाणे अल्लाह सुभाणे अल्लाह। अॻियां वधंदे असां सां गॾु अली रज़ा अनमोल साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि हिन हिस्से में महफ़िल जे। उनखे गुज़ारिश करणु चाहींदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बहुत ही खूबसूरत कलाम। जब 27वीं शब पे हम अल्लाह के दरबार में जाते हैं तो अपने लिए अल्लाह पाक से क्या मांगते हैं और अपने आप को कैसे बताते हैं कि हम क्या हैं, समात फरमाए। जो कुछ भी मांगना है दरे मुस्तफ़ा से मांग,
اللہ کے حبیب شہ انبیاء سے ماں اب تک کہاں اندھیروں میں بھٹکا ہوا تھا تو گر روشنی کی چاہ ہے نور خدا سے مانگ میرا کوئی نہیں ہے تیرے سوا میرا کوئی نہیں ہے تیرے سوا میں بن کے سوالی آیا ہوں میں بن کے سوالی آیا ہوں میرا کوئی نہیں ہے تیرے سوا میرا کوئی نہیں ہے تیرے سوا مجھے نظر کرم کی بھیک ملے کرم کی بھیک عطا ہو گناہگاروں کو سہارا دیجئے سرکار بے سہاروں کو بھیک ملے آقا بھیک ملے مولا بھیک ملے مجھے نظر کرم کی بھیک ملے میں یہ جھولی خالی لایا ہوں میرا کوئی نہیں ہے تیرے سوا میرا کوئی نہیں ہے تیرے سوا اگر حضور کی رحمت کا آسرا ہو جائے زمانے میں مجھے جینے کا حوصلہ ہو جائے بھیک ملے آقا بھیک ملے مولا بھیک ملے میری حالت پہ رحمت کی نظر سرکار ہو جائے تصور ہی میں روزے کا مجھے دیدار ہو جائے مجھے بھیک ملے آقا بھیک ملے مولا بھیک ملے مجھے نظر کرم کی بھیک ملے میں یہ جھولی خالی لایا ہوں میرا کوئی نہیں ہے تیرے سوا میرا کوئی نہیں ہے تیرے سوا نہ مونس ہے نہ کوئی میرا ہمدم یا رسول اللہ تیرا ہی نام ہونٹوں پر ہے ہر دم یا رسول اللہ رحمت کن نظر برحال زارم یا رسول اللہ غریبم بے نوائم خاک سارم یا رسول اللہ میری حالت پہ رحمت کی نظر سرکار ہو جائے میری حالت پہ رحمت کی نظر سرکار ہو جائے تصور ہی میں روزے کا مجھے دیدار ہو جائے مجھے بھیک ملے آقا بھیک ملے مولا بھیک ملے مجھے نظر کرم کی بھیک ملے میں یہ جھولی خالی لایا میرا کوئی نہیں ہے تیرے سوا میرا کوئی نہیں ہے تیرے سوا اللہ کے بعد صرف محمد کا نام ہے اللہ کے بعد صرف محمد کا نام ہے عشق حبیب گئے نہ ہو جینا حرام ہے محمد صلی اللہ علیہ کا اللہ علیہ کا یا حبیب اللہ محمد یا حبیب اللہ محمد یا
حبیب اللہ. سبحان اللہ. ماشاء اللہ ماشاء اللہ. ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں. سلام رمضان میں. سلام رمضان، سلام رمضان. سلام رمضان سگد ایک دفعہ بھی ہر تہاں سبنی سامو حاضر رہیوں کیڑی نہ خوبصورت ہی محفل ہے جہ میں خوشن جو سلسلو بھی ہے، رحمتن جو بھی ہے، مغفرت جو بھی ہے، برکت جو بھی سلسلو ہے جیکو الحمدللہ ہلی رہو ہے. نجات جو اشرو ہے، نجات جو اشرے جو کچھ پل ہیں جے تہاں وٹے موں وٹ موجود ہیں. خوبصورت محفل جے اختتام کی طرف اساں آیوں انشاءاللہ پو وقت افطار بھی ہے انشاءاللہ وہ بھی تہاں سگت تھیندو. ہی پیاری محفل، ہی خوبصورت محفل، ہی خوبصورت رات، ہی خوبصورت ڈींहुं جंहिं ॾींहुं असांखे क़ुरान पाक मिलियो आहे, जंहिं ॾींहुं असांखे लैलतुल क़दर मिली आहे, जंहिं ॾींहुं असांखे पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह मिलियो आहे. ही मुस्लिम मुमलिकत जंहिं जे लाइ असांजे वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि. अॼु उन राति उन ॾींहं में तव्हां ऐं मां अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहियूं. ख़ुदा ताला सभिनी खे हिन राति में क़याम करण जे अॻियां जॾहिं ज़िंदगीअ में इंशाअल्लाह ख़ुदा ताला ज़िंदगी ॾिनी त अॻियां जेके रमज़ान मुबारक अचण वारा आहिनि उन्हनि रातुनि में क़याम जे असां सभिनी खे हिदायत ॾे, सही मुसलमान थियण जी ख़ुदा ताला असां सभिनी खे हिदायत ॾे, सही इंसान थियण जी हिदायत ॾे, इंसाननि जा हुक़ूक़ ॾियण जी हिदायत ॾे, इंसाननि ते रहम करण जी हिदायत ॾे, यतीमनि सां कुर्ब करणु ख़ुदा ताला असां सभिनी खे सेखारे. ही राति जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल राति आहे, इन राति जी सही अहमियत ख़ुदा ताला असां सभिनी जे दिलनि में वसाए. ख़ुदा ताला उन्हनि ही उहो वक़्तु आहे जंहिं वक़्त ते जॾहिं तव्हां इस्लाम जी ॻाल्हि कयो था, जॾहिं तव्हां मुंहिंजे दीन जी ॻाल्हि कयो था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कयो था, उन सां गॾोगॾु वरी पंहिंजे मुल्क खे ॾिसो था त पंहिंजे पाण खे यकीन कयो त हिन वक़्तु मां ब्लेस सम्झी रही आहियां पंहिंजे पाण खे त हिन ॾींहं ते मां मौजूदु आहियां ऐं मां हीअ ट्रांसमिशन करे सघां पई. मां हिन ट्रांसमिशन जो हिसो आहियां ऐं मां हिन ट्रांसमिशन खे होस्ट करे रही आहियां. बिकॉज़ यकीन कयो जॾहिं तारीख़ में मुसलमाननि जूं जंगूं नज़र अचनि थियूं, मुसलमाननि जूं क़ुर्बानियूं नज़र अचनि थियूं, मुसलमाननि जूं तकलीफ़ूं नज़र अचनि थियूं ऐं पोइ हीअ मुमलिकत असांखे नज़र अचे थी. न सिर्फ़ु उहो जॾहिं दीन इस्लाम जे वक़्तु क़ुर्बानियूं ॾिनियूं वियूं हुयूं बल्कि उहो वक़्तु जॾहिं पाकिस्तान जे वजूद जे अचणु वक़्तु असांजे वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि. असांजे न सिर्फ़ु उहे असांजा वॾा जेके सरहदुनि ते पंहिंजे फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि बल्कि उहे बि जेके घरनि में बि मौजूदु आहिनि. जॾहिं जंगूं थींदियूं हुयूं तॾहिं न सिर्फ़ु उहे माण्हू जेके सरहदुनि ते विढ़ंदा हुआ बल्कि उहे अमड़ूं जेके घरनि में मौजूदु हुयूं, सरहद जे क़रीब हुयूं, उहे पंहिंजे जेके फ़ौजी जेके नंढा हूंदा हुआ, वॾा हूंदा हुआ, उन्हनि ताईं शयूं जेके आहिनि उहे पहुचाईंदियूं हुयूं. सो इहो सिलसिलो दीन इस्लाम त असांखे ॾिनो ई ॾिनो आहे. उहो त असांजे रगुनि में, असांजी नसलुनि में इनशाअल्लाह ता क़यामत जारी ऐं सारी रहंदो. उहो जज़्बो जेको असांजो दीन जे लाइ आहे, उहो जज़्बो जेको असांजो पाकिस्तान जे लाइ आहे, उहो जज़्बो जेको असांजो ला इलाहा इल्लल्लाह जे लाइ आहे, उहो त ता क़यामत ज़रूरु रहंदो, नसलुनि में जारी ऐं सारी रहंदो. अॻियां ट्रांसमिशन खे वधायूं था ऐं छो त इख़्तिताम जी तरफ़ असां आहियूं त मां ज़रूरु चाहींदमि मौलाना साहिब असां सां गॾु आहिनि. सलाम जी तरफ़ बि इनशाअल्लाह वञिबो ऐं दुआए ख़ैर जी तरफ़ बि इनशाअल्लाह वञिबो. पर उन खां पहिरीं मां चाहियां थी त मौलाना साहिब पंहिंजी आवाज़ में उहो अंदाज़ शायदि मूंखे नथो अचे ऐं मूं वांगुरु काफ़ी सारनि माण्हुनि खे न ईंदो त घुरिजे कीअं. बिकॉज़ जंहिंखां घुरे रहिया आहियूं उहा एॾी वॾी ज़ात आहे जेका पाण फरमाए रही आहे त केरु आहे बानो जेको मूंखां घुरे, पर घुरण जो तरीक़ो असांखे शायदि नथो अचे. अॼु मौलाना साहिब सां गॾु आहिनि त मां मौलाना साहिब जी मौजूदगी जो फ़ाइदो वठणु चाहियां थी. मां उन दुआ जो हिसो थियणु चाहियां थी जेका सही माने में सही तरीक़ो आहे दुआ घुरण जो. तव्हां खां इजाज़त वठंदासीं ऐं इनशाअल्लाह दुआ जे सिलसिले जी तरफ़ हलंदासीं, उन खां पोइ सलाम जी तरफ़ हलंदासीं. इनशाअल्लाह अञा चंद रोज़ा बाक़ी आहिनि जंहिंमें इनशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी ऐं पोइ उहो आख़िरी वक़्तु, उहो आख़िरी रमज़ान मुबारक जो ॾींहुं जंहिंखां पोइ ईद बि इनशाअल्लाह असांखे मिलंदी त उन में बि तव्हांजो साथ रहंदो. असां सभिनी खे दुआउनि में यादि रखिजो ऐं असां हिन पाकिस्तान खे, हिन सॼी दुनिया जे मुसलमाननि खे, हिन सॼी दुनिया जे इंसाननि खे, कुल काइनात खे मां चाहींदमि त पंहिंजे दुआउनि में यादि रखो. बिकॉज़ ही उहो वक़्तु आहे जंहिं वक़्तु असां सभिनी खे हिकु थियण जी ज़रूरत आहे. असां सभिनी खे उन्हनि दुआउनि जी ज़रूरत आहे, उहे दुआऊं जेके उन वक़्त ते घुरियूं वयूं जंहिं वक़्त ते दीन इस्लाम फैली रहियो, उन वक़्त ते घुरियूं वयूं जंहिं वक़्तु पाकिस्तान आज़ादु थी रहियो. हिन वक़्तु असांखे वराए सां, उन ई ख़ुलूसे नियत सां उन्हनि दुआउनि जी ज़रूरत आहे. इजाज़त ॾींदा असांखे मौलाना साहिब. बिस्मिल्लाह.
الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاۃ والسلام علی سید الانبیاء والمرسلین. یا اللہ اساں سمورن کے ہی رمضان المبارک جوں گھڑیوں سعادتوں سبنی مسلمانن کے نصیب فرما. یا اللہ سائیں ہی جیکو پورو رمضان المبارک پروگرام تھیا ان میں اساں سبنی جی یہ نیت ہوئی त को भलारो महीनो आहे त इन में कुझु ॻाल्हियूं इंसान मुसलमान सिखी वठनि. असां ही जेके प्रोग्राम कयासीं इन जी नियत इहा हुई त अल्लाह तबारक व ताला सभिनी खे रमज़ानुल मुबारक जूं बरकतूं भलायूं रहमतूं वुसातूं अता फ़रमाए. या अल्लाह साईं असां समूरनि खे रमज़ान खां अलावा बि सॼो साल क़ुरान जी तिलावत निमाज़ जी पाबंदी नसीब फ़रमा. आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके या अल्लाह असां समूरनि जे गुनाहनि खे हिन रमज़ान जे बरकत सां माफ़ फ़रमा. या अल्लाह साईं असां समूरनि खे असां समूरनि जे अहलो अयाल खे या अल्लाह जेके घर में बच्चा ॿार नंढा वॾा आहिनि समूरनि खे या अल्लाह सेहत वारी ईमान वारी ज़िंदगी नसीब फ़रमा. या अल्लाह मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़यामत जे ॾिहाड़े हौज़ कौसर हथड़नि सां नसीब फ़रमा. या अल्लाह हिन रमज़ान जे बरकत वारनि घड़ियुनि जे सदके असां समूरनि जे गुनाहनि खे बख़्श फ़रमा. या अल्लाह रहमत वारो अशरो गुज़री वियो. या अल्लाह मग़फ़िरत वारो अशरो गुज़री वियो. या अल्लाह ही इत्कुम मिनन नार जो अशरो हली रहियो आहे इहो बि पूरो थिए पियो लैलतुल क़द्र जूं रातूं. या अल्लाह इन्हनि समूरनि रातुनि जे सदके असां समूरनि खे या अल्लाह दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब फ़रमा. या अल्लाह तो पाण क़ुरान मजीद जे अंदरि दुआ जो तरीक़ो सिखायो. रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार. रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन. रब्बना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फ़ीह इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद. या अल्लाह साईं असां समूरनि खे दीन मतीन जे मथां सही माना में अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा. सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सबा मुस्तफ़ा से कह देना गम के मारे सलाम कहते हैं. याद करते हैं तुमको शामो सहर बेसहारे सलाम कहते हैं. अल्लाह अल्लाह हुज़ूर की बातें मरहबा रंगो नूर की बातें चाँद जिनकी बलाएं लेता है चाँद जिनकी बलाएं लेता है और सितारे सलाम कहते हैं. सबा मुस्तफ़ा से कह देना गम के मारे सलाम कहते हैं. सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो.